यार वो नंढड़न जा तौर पे करया मुझे जुम्मन के दावत दे जा दींदो 2500 रुपया पर ये को वधी पवंदा सही आ। हाँ हाँ सही आहे उहो हुतां के त वेठो आहे वञी दावत ॾेई अचेसि। वञांसि तो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जीवन के लाल खुश सब खैर। खैर सब खैर। वे। एजल केड़ाले नु खुशी जोड़ बे सब खैर तैयार। दुआ अल्लाह या करम तू खुशी बे खैरा। सब खैर तैयार अल्लाह जी शुक्र। दे खबर की निकरी बे। यार निकरी ए बार सब गंजान सब मजान माशाल्लाह। तुसा गड्डी हुंदा ना। तुसा गड्डी हुंदा। हां बे खैरा ना। बे सब खैर है पर तू बता तू की निकरी बे काड़े में। हां आऊं कोई जदा में नहीं तो गड्डी ना। ये सब मला गड्डी हुंदा। हाँ पर मुँह बुधा तुझे नंढड़न जे तोरन जो भत्ता वो कॾहिं पियो करी। भत वो आज्ञा करे नी ईंदड़ साल अल्लाह खैर कंदो वो हाणे मोकलाणी कोने ऐं यार तकड़ो थोरो कम में त मटियो त मुंहिंजो हाणे जुमन सां मिलियो वञा चवंदो आयो ई कोन पोइ सदाईं गॾु हला। ए जा देख और जुमन दावत ॾई आहे। न बाबा कोन ॾिनी में दावत को दावत ॾियण वे हुनखे पोइ को जुमन खे दावत ॾियां 20 ॿार 21 पाण अलो तलो खाई वेंदा मारो अहिड़ा मूंखे 500 ई कोन था खपनि।